तालीम ऐं तालीम सां सभु कुझु थींदो, इन ते मुंहिंजे ख़्याल में काई बि ॿराए कोन्हे की, पर तालीम छाजे लाइ, कहिड़ी शइ जे लाइ तालीम? स्कूल में ॿार दाख़िल कयूं त छो दाख़िल कयूं? उहो पढ़ी कंदो त छा कंदो? असां हुनखे ह्यूमन डेवलपमेंट सां अॼु डिस्कशन करण जे लाइ ज़रूरु आया आहियूं, पर असांखे हुन स्ट्रक्चर ते वञी सोचणो पवंदो त जेको तालीम जो निज़ाम आहे, जेका तालीम ते गुफ़्तगू आहे, जेका तालीम असांखे खपे थी, असां इहो सिर्फ़ु चई छॾियूं त मॉडर्न टाइम्स जे लाइ असांखे तालीम खपे थी त काफ़ी कोन थींदो। कुझु हिस्टोरिकल पर्सपेक्टिव में वञिणो पवंदो, उन स्ट्रक्चर्स खे ॾिसणो पवंदो, ऐं असां तालीम ते जेका इवन गुफ़्तगू पाण में थिए थी, या जेका असां ख़्वाहिशूं रखूं था त तालीम खे हीअं हुजणु खपे, उनखे थोरो बाइफरकेट करिणो पवंदो। तालीम खे तालीम खाते जे हवाले सां ॾिसणु, उन जे गवर्नेंस स्ट्रक्चर जे हवाले सां ॾिसणु, त पोइ काविश अख़बार सॼी पढ़ी छॾियो, KTN न्यूज़ सॼी पढ़ी छॾियो, और खोड़ सारियूं वीडियोज़ ॾिसी छॾियो जंहिंमें स्कूलनि जा चापड़ किरिया पिया आहिनि। नसीर साहिबु तव्हांखे हाणे ॿुधायो त हिकिड़े फ्लड 20,000 तबाह करे छॾिया। असां 40 सालनि में 40 स्कूल ठाहिया, 40,000 स्कूल ठाहिया, पर असां इहो विसरी वियासीं त जॾहिं असां 40,000 ऐं 20,000 जी ॻाल्हि था कयूं त उन में 36,000 फंक्शनल स्कूल आहिनि, जिन 36,000 मां 24,000 हिकु ऐं ॿ कमरे जा स्कूल आहिनि। त उहा तालीम जो निज़ाम ऐं जेके सुठा माण्हू हुया, ॾाढा गवर्नेंस ते कमु करण वारा, इहा हिकिड़े कमरे जो स्कूल जो तसवुरु किथां आयो हो जंहिंमें 5 दर्जन जी तालीम ॾिनी पई वञे। असांखे हुन निज़ाम ते ॻाल्हाइणो पवंदो। 4.3 मिलियन ॿार असांजा हिन महिल, सची या कूड़ी जेका बि रिपोर्ट, त जंहिंखे तव्हांजी मर्ज़ी जीअं सम्झो, जेका असां वटि RSU जी डेटा आहे, जेका सेंसस जी डेटा आहे, उहा ॿुधाए थी त प्राइमरी जे स्कूलनि में असां वटि 4.3 मिलियन ॿार आहिनि। प्राइमरी स्कूल टीचर्स जो तइदादु असां वटि 1 लख प्लस आहे। अगरि आउं उन्हनि 24,000 स्कूलनि खे ॿ उस्ताद बि ॾियां त मां हिकु कमरे वारनि ॿिनि कमरे वारनि स्कूलनि में 60 खां 70,000 टीचर मुक़ररु करे छॾिया। उते कहिड़ी तइलीम हलंदी हूंदी, कहिड़ा मॉडर्न टाइम्स? त असांखे उन तालीमी निज़ाम में पहिरियों क्वेश्चन इहो रेज़ करिणो आहे त तालीम छाजे लाइ? अगरि उहा नौकिरी हासिलु करण जे लाइ, डिग्री वठण जे लाइ, ऐं डिग्री वरी इन जे लाइ वठणु आहे त मां हिकिड़ो घरु ठाहींदमि, डॉक्टर थींदमि, सुठो रिश्तो मिलंदो, वरी ॿार पैदा कंदासीं, ऐं सिलसिलो इहो हलंदो, त पोइ तालीम स्पीशीज़ खे अॻियां वधाइण जे लाइ, तालीम मुआशिरे खे अॻियां खणी वञण जे लाइ कोन्हे की। त मुंहिंजो हिन इंटेलेक्चुअल फोरम जेको पोडियम आहे, मां इन ते बि तव्हां सभिनी खे इहा रिक्वेस्ट कयां थी, इन ते ज़रूरु सोचो त तालीम छाजे लाइ? असां चवंदा आहियूं सिलेबस आउटडेटेड थी वियो। उन में कहिड़ी शइ आउटडेटेड थी वई आहे? ज़मीन बि उहा ई आहे, आसमान बि उहो ई आहे, सिज बि उहो ई आहे, हवा बि उहा ई आहे, बर्फ़ बि उहा ई आहे। कनेक्टिविटी उनखे ज़िंदगी असां कीअं ॾिजे, उन में फ़र्क़ु आहे, यानी तालीम खे पहुचाइण में फ़र्क़ु आहे। असां उन में फेल थिया आहियूं अॻियां वधण। अॼु बि मैग्नीफाइंग लेंस से उनखे खणी सिज सां जेकॾहिं उन जा शुआ मुनकसिर कजनि त उन सां जेको आहे सो ॿारणु थी सघे थो, ॿार खे इहो तजुर्बो सेखारे सघे थो। ऐं असां डेटा ॾींदा आहियूं, हेतिरियूं लेबॉर्ट्रियूं कोन्हनि, हीअ लेबॉर्ट्री कोन्हे की, वण मौजूदु आहे, बॉटनी पढ़ाइण जो तरीक़ो असांखे नथो अचे, ऐं उन वण जी कनेक्टिविटीअ जे लाइ असांखे जीअं अदा महमूद नवाज़ छा चयो त क्लाइमेट चेंज जो लफ़्ज़ थो खणी अचिणो पवे। मड आहे, ज़मीन आहे, आसमान आहे, पाणी आहे, पाणी ख़राबु कीअं थियो, छाजे लाइ थियो? सॼी तालीम आहे। अगरि तालीम इन्हनि सभिनी शयुनि खे ठीकु करण जे लाइ, त पोइ उनखे ठाहिबो बि उन तरीक़े सां, उहो पूरो इको सिस्टम ठाहिणो आहे, जंहिंमें पेरेंट जो रोल आहे, जंहिंमें सोसाइटीअ जो रोल आहे, जेका पुश नथी करे त डायरेक्ट डॉक्टर इंजीनियर ठाहियो, MBAs ठाहियो, फाइनेंस मैनेजर्स ठाहियो, अकाउंटेंट्स ठाहियो,
वो इकोसिस्टम प्रोवाइड करे थो त हर शोबे में माण्हू ठाहियो तॾहिं डेवलपमेंट ओवरऑल थींदी। ॿियो लेयर पेरेंट्स, तव्हां हीअं पढ़ो, मूं तव्हांजे लाइ बहितर सोचियो आहे। कॉर्पोरल पनिशमेंट असां स्कूल जो 4 दीवारी जे अंदरि बंदि करे घर में ॿार जे मथां रिप्रेसिव माहौल पैदा करे छॾियो। वरी स्कूल जे अंदरि वेंदासीं त हुन जा इंफ्रास्ट्रक्चर जा अनेक मसइला ईंदा जेके पूरा थी कोन सघंदा। लिमिटेड रिसोर्सिस आहिनि त असांखे पंहिंजा लेंसिस चेंज करणा पवंदा उन सॼे इकोसिस्टम खे ठीकु करण जे लाइ त एजुकेशन इम्प्रूव कीअं थींदी। असांखे उन्हनि मिथ्स मां निकिरणो पवंदो त जेके चवनि थियूं त डिसिप्लिन रिक्वायर शइ करे थी। अनलिमिटेड क्वेश्चन्स पुछो, उहो एजुकेशन जो निज़ाम जेको सवाल पुछणु सेखारे, सवाल करणु सेखारे, पंहिंजे पाण खां बि ऐं ॿियनि खां बि ओड़ो तालीमी निज़ाम खपे, ओड़ी सोच खपे। उहा कीअं ईंदी? उहा आर्टिकल 25A सां कोन ईंदी, हिकिड़ी एजुकेटेड डिबेट सां ईंदी, सोसाइटल पुश सां ईंदी, उनखे एप्रिशिएटिव मैनर में खणी वञण सां ईंदी। इहे घोसड़ू उस्ताद, इहे घोस्ट टीचर, इहा करप्ट एजुकेशन जी माफ़िया, इहा यूनियनिज़म, इहे ॻाल्हियूं असां सभिनी खे उन तरफ़ वठी वेंदियूं जंहिं तरफ़ बकुल शाइर जे त कभी तशवीश कहती है अंधेरा अब न जाएगा, कभी उम्मीद कहती है उजाला होने वाला है। Let me give you a few of the statistics in order to complete whatever I am saying. असां हिन महिल जेका शइ चऊं था उहा इहा आहे त असां जेको ॿार आहे एजुकेशन जे निज़ाम में मुमकिन जेको फ्यूचर जेका ॻाल्हि कयूं था, फ्यूचर मॉडर्न फ्यूचर डेवलपमेंट वारो फ्यूचर, उन में लिंचपिन ॿार आहे ऐं ॿार जे गिर्द इकोसिस्टम आहे। असां ॿार विसरी विया आहियूं। असांखे स्कूल यादि आहे, उन जी बिल्डिंग यादि आहे, उन जो इंफ्रास्ट्रक्चर यादि आहे, उन में थींदड़ कोताहियूं यादि आहिनि, उन में उहो घरु असांखे यादि आहे जंहिंमें ग़रीब पीउ माउ रहे थो, उन जो हिकिड़ो ख़्वाबु यादि आहे, पर उहो ॿारु यादि कोन्हे को। असां सभिनी खे उहो ॿारु यादि करिणो पवंदो, ॿार खे ख़्वाबु ॾियणो पवंदो। उन जी ख़्वाब जी ताबीर करण जे लाइ असांखे सॼो निज़ाम जोड़णो पवंदो ऐं गुफ़्तगू खे उन पैराए में वठी वञिणो पवंदो। इहो कीअं मुमकिन आहे? उहो ईअं मुमकिन आहे त असां कुझु इंस्टीट्यूशनल चेंजिस कंदासीं जेको हिन महिल सिस्टम आहे। ईअं कोन था चऊं त जेको हिन महिल हले थो उहो ॾाढो भलो आहे ऐं या त हिन खे ताला लॻाए छॾियूं। नसीर साहिबु हिकिड़ी सजेशन ॾिनी त असां इंफ्रास्ट्रक्चर में तब्दीलियूं आणियूं, असां इंस्टीट्यूशनल मैकेनिज़म में बि तब्दीली आणे सघूं था। असां ॾिसूं असां पंहिंजे सॼे तालीमी निज़ाम में अलाए घणियूं अजायूं सजायूं पोस्टूं आहिनि, अलाए कीअं असां उनखे स्ट्रक्चर कयो आहे ऐं इहा सिर्फ़ु 6 महीननि जी ॻाल्हि आहे, 3 महीननि जी ॻाल्हि आहे। असां हिनखे दुरुस्त करे सघूं था, पर उन जे लाइ छा खपे? उहो इकोसिस्टम खपे। जॾहिं उनखे ठीकु करणु वेंदासीं त राइट लेफ्ट सेंटर जेका क्रिटिसिज़म ईंदी उनखे संभालणो आहे, छो त का बि तब्दीली रेज़िस्टेंस जे बग़ैर कोन ईंदी ऐं फॉर गुड उन जे लाइ असांखे ट्रांसपेरेंट थियणो पवंदो, गुफ़्तगू करणी पवंदी, पंहिंजा मॉडल्स तव्हां सभिनी जे साम्हूं रखणा पवंदा, क्रिटिसिज़म इनवाइट करणी पवंदी ऐं पोइ फ़ैसिला करणा पवंदा। हिकिड़ो तालुक़ु आहे एजुकेशन ऑफिसर, सॼे तालुक़े जे प्राइमरी स्कूलनि खे मैनेज करे थो, 17 ग्रेड ऑफिसर। पोइ 500 स्कूल उन तालुक़े में आहिनि, 400 स्कूल आहिनि या 250 स्कूल आहिनि। ही कैन नॉट बी अ सुपरमैन। We need to empower school, a head teacher. इहा स्ट्रक्चरल चेंज आहे जेका सरकारी सतह ते आणे सघिजे थी, इन में पैसा कोन खपनि। इहा कीअं थींदी उन ते असां डिबेट करे सघूं था। इहा स्ट्रक्चरल तब्दीली आहे जेका करे सघिजे थी। असां इहो सोचे सघूं था त हिकिड़े डिस्ट्रिक्ट में 19 ग्रेड जा 20 माण्हू वेठा आहिनि, उन्हनि खे मुख़्तलिफ़ कम कहिड़ा कहिड़ा ॾेई सघजनि था जंहिंसां ॿारनि जूं करिकुलर एक्टिविटीज़ ऐं उहे शयूं कीअं इम्प्रूव थियनि या कम्यूनिटी इंगेजमेंट कीअं थिए। ऐं कम्यूनिटी खे मां जॾहिं इहो इंफ्रास्ट्रक्चर वारो कॉन्सेप्ट डिस्कस कयो त मूंखे राइट लेफ्ट सेंटर माण्हुनि चयो त दी इहे सभु घर ठाहींदा पंहिंजा पंहिंजा, स्कूल का बि कम्यूनिटी कोन ठाहींदी, छो त उहो अलाए कंहिंजो आहे। असांखे हिन मोड मां कम्यूनिटी खे बि ॿाहिरि कढणो पवंदो त जॾहिं पंहिंजा घर पाण ठाहियो था, ठेकेदारी निज़ाम मां जान छॾाइणु चाहियो था त 6 कमरनि जो प्राइमरी स्कूल बि पाण ठाहींदो।
उन जो फर्नीचर जी मालिकी तव्हां पाण कंदो, उनखे साड़े ॿारण जे लाइ इस्तेमालु कोन कढंदो। अगरि चौकीदार भर्ती कोन थियल आहे त उन जा चांवट ऐं उन जूं दरियूं खणी कोन वेंदव तव्हां ॿाहिरि। इहो तव्हांजे ॿारनि जो स्कूल आहे। असांखे इहे तब्दीलियूं सोच में बि आणियूं पवंदियूं, डिबेट में बि आणियूं पवंदियूं, ॾुखियूं ॻाल्हियूं करणियूं बि पवंदियूं ऐं तस्लीम बि करणियूं पवंदियूं। त मां इहे ई सजेशन ॾेई सघां थी त टेबल खे थोरो वाइड कयूं ऐं ऑडियंस खे थोरो सो ज़्यादा इन्हनि शयुनि खे नए तरीक़े सां सोचण जी ज़रूरत आहे। ऐं इन क्वेश्चन ते बार बार पाण खे ड्राइंग बोर्ड ते खणी अचिणो आहे त तालीम छाजे लाइ। जंहिं ॾींहुं असांखे इहा ॻाल्हि सम्झ में अची वई तालीम छाजे लाइ, उहो ॾींहुं असांजे डेवलपमेंट वे फॉरवर्ड हूंदो। थैंक यू वेरी मच।